ब्रेकिंग न्यूज़ अवां शेयर कई पिया। एसएसपी के हटाइण खां पोइ सखर जे डीआईजी खे बि हटायो वियो आहे। डीआईजी सखर अब्दुल हमीद खोसो खे हटायो वियो। संदसि जाइ ते पीर मोहम्मद शाह खे मुक़रर कयो वियो आहे। नईम अहमद शेख खे डीआईजी एस्टेब्लिशमेंट सीपीओ मुक़रर कयो वियो आहे। अब्दुल हमीद खोसो खे डीआईजी एसपीयूसी पैक मुक़रर किया वियो आहे। अहम ख़बर अवां सां शेयर करे रहियूं। एसएसपी खे हटाइण खां पोइ सखर जे डीआईजी खे बि हटायो वियो आहे। डीआईजी सखर अब्दुल हमीद खोसो खे हटायो वियो आहे। संदसि जाइ ते पीर मोहम्मद शाह खे मुक़रर कयो वियो। नईम अहमद शेख खे डीआईजी एस्टेब्लिशमेंट सीपीओ मुक़रर किया वियो आहे। अब्दुल हमीद खोसो खे डीआईजी एसपी सी पैक मुक़रर किया वियो आहे। एसएसपी के हटाइण खां पोइ सखर जे डीआईजी खे बि हटायो वियो आहे। अहम ख़बर खां के आगाह कयूं पिया। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ जे रिपोर्टर आमिर सुप्रो खां। जी आमिर, कहिड़ा तफ़सील आहिनि इन हवाले सां आगाह कजो। जी बिल्कुल गज़ाला, काल एसएसपी सखर के हटायो वियो, पर अॼु डीआईजी सखर के बि अमन अमान जी गैर यकीनी सूरत हाल ते हटायो वियो आहे। डीआईजी सखर अब्दुल मजीद खोसो के हटाए करे डीआईजी पीर मोहम्मद शाह के नओं डीआईजी सखर मुक़रर कयो वियो आहे ऐं डीआईजी अब्दुल मजीद खोसो के जेको आहे एसपीओ सी पैक मुक़रर कयो वियो आहे। ॿिए तरफ़ इंतज़ार में पोस्टिंग जे इंतज़ार में वेठल जेको आहे नईम अहमद शेख के बि जेको आहे डीआईजी एस्टेब्लिशमेंट मुक़रर कयो वियो आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त कुझु ॾींहं पहिरियां सखर में 7 साल जेको नींगर हो हुनजे अगवा खां पोइ वज़ीर आला सिंध सख़्तु नोटिस वरितो, जंहिं बाद एसएसपी खे बि हटायो वियो आहे। हींअर ई जेको आहे डीआईजी सखर अब्दुल मजीद खोसो खे हटाए करे नओं डीआईजी पीर मोहम्मद शाह मुक़रर कयो वियो आहे, जंहिंजो नोटिफिकेशन पिणु जारी कयो वियो आहे। जी।